तालका डोकरी जे उस्ताद अगवान ज़मीर अहमद भट्टी पारां गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल नओं देरो जे प्रिंसिपल साईं खलील अहमद भुट्टो FA साईं मुजाहिद अली मंगी ऐं ॿियनि उस्तादनि जे मान में हिकु आजियाणो सिंध जे क़दीम माॻ मोहन जे दड़ो रेस्ट हाउस ते ॾिनो वियो, जंहिं में ॿियनि उस्तादनि जिन में नाइब FA साईं ज़ीशान हैदर खोखर, साईं अब्दुल लतीफ़ शाह, साईं अब्दुल हमीद खेड़ो, साईं मोहम्मद यासीन चन्ना, साईं कलंदर बख्श अबड़ो, साईं मशकूर हुसैन काज़ी, साईं इनाम अली कादरी, साईं इक़बाल अहमद कटबर, साईं फारूक नवाज़ उन्नड़, सीनियर क्लार्क GM मोहल, ख़ादिम हुसैन भट्टी, फयाज़ सियाल, सीनियर क्लार्क सनाउल्ला फुलपोटो शिरकत कई। इन मौके ते उस्ताद अगवान साईं ज़मीर अहमद भट्टी सभिनी आयल महिमाननि खे टोपी अजरक पहिराए विया, जंहिं बाद महिमाननि खे दड़ो म्यूज़ियम जी विज़िट ऐं स्टोपा समेत मुख़्तलिफ़ तारीख़ी जॻहूं ॾिसी सभु दोस्त लुत्फ़अंदोज़ थिया। हुननि चयो त सिंध जो क़दीम माॻ मोहन जो दड़ो असांजो क़ौमी विरसो आहे, जिते अची ख़ुशी थींदी आहे। उन खां अॻु साईं ज़मीर अहमद भट्टी महिमाननि जो मोहन जो दड़ो पहुचण ते गुलनि जी वर्खा सां इस्तक़बाल कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।